अपडेट कंदासीं। सिंध हाई कोर्ट सिंध में मकानी चूंडूं मुलतवी कराइण बाबति दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं आहिनि। सिंध हाई कोर्ट जी ॿ रुकनी बेंच दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। अदालत मुक़रर थियल वक़्त ते चूंडूं कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत पारां इहो हुकुम ॾिनो वियो आहे त जेको मुक़रर थियल वक़्तु 26 जून आहे उन ते पंहिंजूं मकानी चूंडूं थींदियूं। सिंध हाई कोर्ट फ़ैसिले में चयो आहे त सिंध में मकानी चूंडूं वक़्त ते ई थींदियूं। अदालत जो चवणु आहे त तफ़सीली फ़ैसिलो बाद में जारी कयो वेंदो। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया, सिंध हाई कोर्ट सिंध में मकानी चूंडूं मुलतवी कराइण बाबति दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं आहिनि। सिंध हाई कोर्ट जी ॿ रुकनी बेंच दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। जस्टिस अमजद अली सहतो ऐं जस्टिस जुनेद जे पारां इहो फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे। अदालत मुक़रर थियल वक़्त ते चूंडूं कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट फ़ैसिले में चयो आहे त सिंध में मकानी चूंडूं वक़्त ते थींदियूं। अदालत जो चवणु आहे त तफ़सीली फ़ैसिलो बाद में जारी कयो वेंदो। सिंध हाई कोर्ट सिंध में मकानी चूंडूं मुलतवी कराइण बाबति दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं आहिनि। सिंध हाई कोर्ट जी ॿ रुकनी बेंच दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो ॿुधायो आहे। अदालत मुक़रर थियल वक़्त ते चूंडूं कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट फ़ैसिले में चयो आहे त सिंध में मकानी चूंडूं वक़्त ते थींदियूं। अदालत जो चवणु आहे त तफ़सीली फ़ैसिलो बाद में जारी कयो वेंदो। सिंध हाई कोर्ट मकानी चूंडूं मुलतवी कराइण बाबति दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं आहिनि। सिंध हाई कोर्ट जी ॿ रुकनी बेंच दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। अदालत मुक़रर थियल वक़्त ते चूंडूं कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट फ़ैसिले में चयो आहे त सिंध में मकानी चूंडूं वक़्त ते थींदियूं। अदालत जो चवणु आहे त तफ़सीली फ़ैसिलो बाद में जारी कयो वेंदो। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया, सिंध हाई कोर्ट फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे। मकानी चूंडूं मुलतवी करण बाबति दरख़्वास्तूं रद्द कयूं वयूं आहिनि। सिंध हाई कोर्ट जी ॿ रुकनी बेंच दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो ॿुधायो आहे। अदालत मुक़रर थियल वक़्त ते चूंडूं कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जे नाज़रीन हींअर असांखे जॉइन कयो आहे उन्हनि खे अहम ख़बर बाबति आगाह कयूं पिया। सिंध हाई कोर्ट मकानी चूंडूं मुलतवी कराइण बाबति दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं आहिनि। जस्टिस मोहम्मद जुनेद गफ़ार ऐं जस्टिस अमजद अली सहतो ते ॿधल फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे। ॿ रुकनी बेंच पारां सिंध हाई कोर्ट में सिंध में मकानी चूंडूं मुलतवी कराइण बाबति दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं आहिनि। सिंध हाई कोर्ट जी ॿ रुकनी बेंच दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। अदालत मुक़रर थियल वक़्त ते चूंडूं कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे।